अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सन टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां अब्दुल क़यूम ॾाहिरी। हेडलाइन सां वठी अचूं तफ़सीली ख़बरुनि में भलीकार। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं पार्टी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोर्ड मुतासिरनि खे औरतुनि जे नाले ते पका घर ॾिना वेंदा जेकी बोर्ड दौरान न किरंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त घोटकी में बिना व्याज जे कर्ज़ ॾियणु बि शुरू कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त सिंध में औरतुनि खे बाइख्तियार बणायो पियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त असांखे गुरबत जो मुक़ाबिलो करणो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं पार्टी वज़ीर जो चवणु हो त अमीर ऐं ग़रीब विच में फ़र्क़ु ख़तमु कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं पार्टी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोर्ड मुतासिरनि खे औरतुनि जे नालनि ते पका घर ॾिना वेंदा जेकी बोर्ड दौरान न किरंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त घोटकी में बिना व्याज जे कर्ज़ ॾियणु शुरू कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त सिंध में औरतुनि खे बाइख्तियार बणायो पियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त असांखे गुरबत जो मुक़ाबिलो करणो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे घोटकी खां नियाज़ चवणो। जी नियाज़, वधीक छा चवणो हो बिलावल भुट्टो ज़रदारी जो? जी बिल्कुल, पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो घोटकी के स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में जेके बरसात दौरान मुतासिर औरतूं हुयूं उन्हनि में घरनि जी नए सिर तामीर वारे मंसूबे जो इब्तिदा करण खां पोइ उन्हनि में जेके मालिकाना हक़ हुया सनदूं उहे तक़सीम कयूं आहिनि। उन मौक़े ते ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी इहो चयो त मुल्क में हिन वक़्तु मुआशी हालतूं मुश्किल जूं आहिनि, महांगाई आहे, बेरोज़गारी उरूज़ ते आहे, पर उन बावजूदि असांजो जेको मुस्तक़बिल आहे उहो रोशन आहे। ऐं पीपल्स पार्टी पंहिंजे कम जे ज़रिए इहो साबित कयो आहे त जेका पीपी लाइ किरदार कशी कई पई वई उहा पूरी हुई। ऐं जेके चवनि पिया त पीपल्स पार्टी वटि गवर्नेंस नाले को निशान न आहे उन्हनि खे असां कमु करे ॾेखारियो आहे। छाकाणि त कूड़ ऐं किरदार कशी जेका आहे उहा घणो वक़्तु न हलंदी आहे। बिलावल भुट्टो इहो बि चयो त असां 20 लख घर तामीर करण जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। हुन पीटीआई चेयरमैन खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त हुन 50 लख घरनि जी ॻाल्हि कई पर हुन हिकु बि घर न ठाहियो। असां चंद महीननि में कमु शुरू कयो आहे। इहो फ़र्क़ु आहे कूड़े सिलेक्टेड ऐं पीपल्स पार्टी में। ऐं हुन इहो बि चयो त हाणे इहा ख़बर न आहे त पीटीआई चेयरमैन किथे आहे, पर हू पंहिंजे लाइ चए पियो त हू अवाम में मौजूदु आहे। इन सां गॾोगॾु हुन बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि चयो त हिन प्रोग्राम खे न रुगो सिंध पर हू मुल्क जे कुंड कृष्ण में खणी वेंदा। गॾोगॾु हुन इहो बि ऐलान कयो त घोटकी ज़िलो जेको आहे उहो सरदारनि जो न पर हाणे आवाम जो ज़िलो आहे। हुन घोटकी में IBA यूनिवर्सिटी कैंपस क़ाइमु करण जो बि ऐलान कयो ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह खे चयो त पंहिंजो जेको टेन्यूअर आहे मुदो आहे उहो पूरो थियण में भले केतिरा बि ॾींहं पिया आहिनि, केतिरो वक़्तु पियो आहे, पर हुन खां अॻु में उहो इन ॻाल्हि खे यकीनी बणाए त घोटकी में जे सर्किट हाउस में IBA यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइमु थी वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू अवाम जी ख़िदमत ते यकीन रखनि था ऐं जेको बेनज़ीर भुट्टो जो फ़लसफ़ो मंशूर हो उन ते मुकमल तौरु अमल कयो वेंदो। तक़रीब खे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िताब कयो जंहिं इहो चयो त बरसात दौरान जेका तबाही थी उनखे एशियन डेवलपमेंट बैंक समेत मुख़्तलिफ़ बैंकुनि जी मदद सां उहो कंपलसेट कयो पियो वञे, घर ठाहिराए ॾिना पिया वञनि। ऐं हुन इहो बि ऐलान कयो त मुरीद शाह खां रोड़ी ताईं जेको 8 अरब रुपए जी मालियत जो जेको रोड हूंदो उनजो बि कमु शुरू कयो वियो आहे ऐं 15 अगस्त खां उनजो कमु शुरू थी वेंदो।